दिखायो केस ताईं लिखियो आ ता मुके दिखायो सब ॼणा पंहिंजो बुक कॉपी दिखायो। प्रांजल तू ब बकरी गलत लिखियो तई, ब नुक्ता ईंदा ब बकरी में। प्रकृति दिखाए। वेरी गुड प्रिंस, प्रिंस त जाम सुठे सां लिखियो आहे। वेरी गुड प्रकृति, प्रकृति वन फिंगर स्पेस दे, जेको भी लिखी थी ना उनमें वन फिंगर स्पेस दे, जाम पासे पासे में घिचड़ मिचड़ तो थी वने ना। क्रिश, क्रिशु जल्दी दिखाए पंहिंजी कॉपी। वेरी गुड क्रिश, केडो नीटली लिखियो तई क्रिश ने। सो प्राउड ऑफ यू क्रिश, ॾाढो सुठो। अब ॼणा क्रिश लाइ क्लैप कयो। ॾिसो प्रांजल प्रकृति, हां ये गैप ॾेई ॾेई लिखंदासीं न जाम सुठे सां, पोइ मस्त लॻंदो आहे। क्रिश तू आना यो फोटो ग्रुप ते मोकल, वो सब ॼणा तोखे ॾिसी करे लिखंदा, ठीक आहे। वेरी गुड क्रिश। लिफ अंब, बे बदक, बे बकरी, बे पन्न, जल्दी जाओ। बे भोलड़ो, बे तारो। अरे खनक मुंजी अमड़ भी त सही, भी मुंजी अमड़ तू। बटक, बे तारो। एनी सब ॼणा बे भोलड़ो लिखंदा। हाणे असां छा कंप्लीट कयोसीं, हेठे जेका नुक्ता हुया उहे फिनिश। बे क्लास में मां तव्हांजी टेस्ट वठंदमि, मूंखे सभिनी खे खपे अचण खपे इहो सभु। ओके, सब रिवाइज करे ईंदा। ओके प्रांजल प्रकृति, सभिनी खां पहिरीं ईंदो आहे ते तारो। छा कंदासीं असां, वरी पंहिंजो बॉक्स ठाहींदासीं ऐं हाणे मथा नुक्ता ॾींदासीं। मथा ॿ नुक्ता, हे थियो ते तारो। लिखो सब ॼणा, ते तारो। खनक लिख प्यारी, ते तारो। मां लिखी छॾियो आहे। लिखी छॾियो अथई, वेरी गुड। थे थंबो कीअं लिखंदासीं, जल्दी सां ॾिसो हिते। असां पंहिंजो बॉक्स ठाहियोसीं, हुनजे अंदर 4 नुक्ता, जब भे भोलड़ो में हूंदा आहिनि न 4 नुक्ता, तीअं मथे 4 नुक्ता, थे थंबो। थे थंबो। सिद्धी थ थी वियो छा? क्रिश रॉन्ग लिखियो अथई, 4 नुक्ता ईंदा, 4 ईंदा, 4। हलो हाणे असां अॻियां था वधूं। हाणे असां ईंदासीं टे टोपी। टोपी में ईंदा पे पन्न वांगुर टे नुक्ता पर मथे। हाँ, टोपी यानी क्या? टोपी पाए घुमंदासीं। टे टमाटो, वेरी गुड क्रिश। हलो हाणे असां लिखंदासीं ठे ठूठ। मैंने लिखी छॾियो आहे। वेरी गुड। ठे ठूठ में बे बकरी वांगुर 2 नुक्ता ईंदा आहिनि पर उहे मथे ईंदा आहिनि। ठे ठूठ। सिद्धी ठे ठूठ लिख क्रिश। ठे ठूठ खां पोइ अॼु जो असां आखिरी अखर सिखंदासीं से सवाब। हाँ, सवाब यानी जेको कोई सुठो कम कंदो आहे। से सवाब यानी कंहिं गरीब ॿार खे रोटी ॾियण, कंहिं गरीब ॿार खे पढ़ाइण, डूइंग अ गुड डीड। से सवाब यानी कुछ तो सुठो कम करण। बॉक्स ठाहियोसीं ऐं हुनजे मथां टे नुक्ता सिधा। अगर इनखे उल्टा लिखियासीं त उहो थी वेंदो टे टोपी। प्रिंस, ॾाढो सुठो, वेरी गुड प्रिंस। क्रिश, होमवर्क मोकिलींदे न 5 दफ़ा लिखी करे। हाँ, से सवाब ताईं, अलफ अंब खां वठी से सवाब ताईं 5 दफ़ा। ऐं मां तव्हांखे वॉइस रिकॉर्डिंग भी थी मोकिलियां, हुअं ई चवणो भी आहे असांखे, ठीकु आहे। अलिफ अंब, हाँ